बाबा अवां कॾहिं कॾहिं घोड़नि जूं ॻाल्हियूं कंदे वेल वक़्त जी यादुनि में वेठिजी वेंदा आहियो, छो भला? पुट इन करे जो बाबा वटि सुठा घोड़ा हूंदा हुआ। मूं नंढपण में इन्हनि घोड़नि ते जाम सवारी कई। बाबा घोड़नि जो वॾो पारखू हूंदो हो। घोड़नि जी संदसि महारत वारो विरसो आऊं त संभाले कोन सघियसि, पर अदा वॾो मास्तर शफ़ी मोहम्मद घोड़नि जो स्वार बि आहे ऐं पारखू बि आहे। मूंखां घोड़नि जूं बेशुमार ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं सिखियूं आहिनि। हिन मूं अॻियां ढाटकी लोक अदब जा बि कई खज़ाना खोलिया आहिनि। घोड़नि जा कहिड़ा नस्ल मशहूर आहिनि? दिलाविद हूअं त घोड़नि जा कई नस्ल आहिनि, जिन में सिंधी, अरबी, लाड़ी, मारवाड़ी वग़ैरह शामिल आहिनि, पर 3 नस्ल घणा मशहूर आहिनि। पहिरियों नंबर केसरी, ॿियो नंबर बोदली ऐं टियों नंबर काठियावाड़ी। इन हवाले सां लोक अदब जो हिकु शेर बि मशहूर आहे। बोदलियान केसरिया ॾूंहीं बुण भलौर, हेक वेरी जेतमालरी बीजा राजस्थानी राठौड़। मतिलब त बोदलियूं ऐं केसरियूं घोड़ियूं ॿई भलौर नस्ल जूं आहिनि। हिकिड़ियूं ॻोठ जेतमाल जी वेरीअ ते आहिनि ऐं ॿियूं राजस्थान जे राठौड़नि वटि आहिनि। बाबा अवां टियों भलौर नस्ल काठियावाड़ी घोड़नि जो ॿुधायो, छा इन हवाले सां बि को ढाटकी शेर आहे? कन वीती वागड़री सुंभ कटोरा होए, पेट ताजी कूतरो पुछ नेतर खोए, ऐं काठियावाड़ो कोडियो गढ टिपसी हो। मतिलब हू जेको काठियावाड़ी घोड़ियुनि जो शौक़ीन आहे, सदसि घोड़ीअ जा कन जहिड़ो कर वागड़ शहर जी मुंडी ठहियल हुजे, सुंभ जहिड़ो कर पितल जा कटोरा हुजनि, पेट ताज़ी कुते वांगर ऐं पुछ जहिड़ो कर ज़मीन में खुतल नेठ हुजे, इहो ई घोड़े सवार गढ मतिलब कोट टिपी वेंदो। बाबा इहे घोड़नि जा नस्ल अञा पाण वटि मौजूद आहिनि? किथे विरले के मौजूद आहिनि, पर घणा तणा विरहांग में लॾे वेंदड़ राजपूतनि सां गॾु हलिया विया। डोड़ा गया भाटियां से ले घोड़ा गया रजपूत, कल जुगरा कसम खाए भॼे पण गया भूत। मतिलब त भाटी विया त धाड़ा बि विया ऐं भला घोड़ा रजपूत सरद पार वठी विया। ऐं हिन आख़िरी ज़माने में माण्हू भूत बणिजी पिया त संदन कसम खाई जिन बि भॼी विया। बाबा घोड़नि जा ख़ासि रंग कहिड़ा आहिनि? कुमेत इहो रंग नासीमाइल हूंदो आहे। कारणरियो कुमेत वरी उहो जंहिंजो जिस्म कुमेत बाक़ी टंगूं कारियूं हुजनि। हिकिड़ो वरी मकड़ वारे रंग वारो ऐं ॿियो वरी शींहों मकड़ो, मतिलब त मकड़ ऐं शींहं जो मिक्स रंग। ईअं ॿिया बि रंग आहिनि, जीअं चीनू मकड़ो, कारो अंबलख, अछो, पटेरो, सुर्खो, साओ सुर्खो, संजाब, बोर वग़ैरह। बाबा इन्हनि रंगनि जो घोड़नि ते असरु थींदो आहे छा? हा पुट, इन्हनि रंगनि मंझां माहिर ऐं खफ़्ती घोड़नि जे गुणनि ऐं लक्षणनि जो अंदाज़ो लॻाईंदा आहिनि। जीअं हिकु रवायत मूजिबि अखियुनि जे नूर खां महरूम हिकु चोर पंहिंजे पुट सां गॾु डिघो पंधु करे राति जो हिकु घोड़नि सां भरियल तंबेले ते पहुतो। पुट खे चयईं, तुरें छोड़ तंबेले से कार नरियां कुमेत, ॾींहुं उगासां ॾीसां में हलसां रातां पेट। मतिलब त तंबेले मंझां बि कार नरियूं कुमेत घोड़ियूं खोल, छो त राति पेट में पाण खे हिन इलाइक़े मां निकिरी ॾीसा शहर में सिज उभारणो आहे। पर हिकिड़ी सुहिणी घोड़ी ॾिसी पुट नियत बदिलाई। नाबीन पीउ खे त कार नरी कुमेत घोड़ी खोले ॾिनाई, पर पाण हिकु सुहिणी संजाब घोड़ीअ ते चढ़ी वेठो। घणो पंधु करण बैदि पुट वारी संजाब थकिजी पई त नाबीन पीउ चयो, बेटा बोल मकूड़ में से सची बात संभड़ाए, कुमेत रंग कोए नई कुमेत रोविया। मतलब पुट कूड़ न ॻाल्हाए, सची ॻाल्हि कर। थकल घोड़ी कुमेत हुजे हा त कॾहिं बि न थकिजे हा, पर इहा कुमेत जो औलाद बि न आहे। तॾहिं वञी पुट मजबूर थी पीउ खे हक़ीक़त ॿुधाई। मतलब त संजाब घोड़ीअ ॿिन्ही चोरनि खे पकड़ाए वरितो? न पुट, तजुर्बेकार पीउ वरी बि भॼण जो रस्तो कढी वरितो। हिन चयो, छॾ संजा सूदी संजाब न करसां कुमेत मथे बेल, न त वहार रसे विच में करसे चिॿी चेल। मतलब त थकल संजाब घोड़ी छॾ, पाण ॿई कुमेत ते चढ़ूं था। ईअं न कयोसीं त वहार वारा भाॻिया रसी वेंदा ऐं मारे मारे चेल चिॿी करे छॾींदा। भाॻेन उन उमेद में वारड़ो कयो त नेठि संजाब थकिजी पवंदी, पर संजाब वटि पहुता त पेरनि जे निशाननि मां अंदाज़ो लॻायाऊं त ॿई चोर कुमेत ते चढ़ी हलिया विया आहिनि। तॾहिं खेनि पक थी त हाणे रसंदा कोन, हिन करे वापसि मोटी विया। बाबा घोड़नि जी उमिरि जी ख़बर कीअं पवंदी? नंढड़ो पर उन बैदि सरल वछेरो, पोइ दौक मतलब 3 सालनि जो तक़रीबन, उन बैदि 4 साल, पोइ पांचारबो मतलब 5 साल जो फुल जवान, उन बैदि नेश। इहा ख़बर ॾंदनि मां पवंदी, पोइ ॾंद कोन ईंदा। उमिरि जी ख़बर सिर्फ़ु ॾंदनि जे मख़सूस निशाननि मंझां पवंदी, जीअं धौरकियूं, सावकियूं ऐं कारकियूं वग़ैरह। सफ़ा पोड़ो घोड़ो हूंदो त संदसि पोड़े मतलब शीने जो गोश्त
अंदर खड वांगर हूंदो। बाबा सुठे घोड़े जा पार कहिड़ा आहिनि? पहिरीं ॻाल्हि त घोड़े जी चमड़ी नरम हुजे, नरियूं मज़बूत ऐं सुंभनि जे मथां ॻाढ़ो सिधो ऐं छोटो हुजे, कन विचोलो, उन जा गोशा तलवार वांगर गॾियल हुजनि, पुछ ढींगर वांगर घाटो न पर सिनड़ो ऐं डिघो हुजे, कंध वारो पासो ऊंचो ऐं खड़ो हुजे, कद बाज़ूअनि सां मुताबिक़त में पूरो, शीनू ऐं फोंटी वेकरा हुजनि। हूअं बि आमतौर खफ़्ती चवंदा आहिनि त घोड़े जी सूंहं औरत जी बदसूरती लेखबी, मतिलब त घोड़ीअ जूं अखियूं, ॿुर जा वार, कन नंढा हुजनि, पर औरत जूं अखियूं, वार ऐं कन वॾा हुजण घुर्जनि। ईअं घोड़ीअ जूं नक जूं फुरणियूं, शीनू, दुंब वेकरा हुजनि, जॾहिं त औरतनि जा वसफ़ उनजे उबतड़ हुजनि। पेर बि घोड़ीअ जो वॾो ऐं औरत जो नंढो हुजणु घुरिजे। इहे बसि पुराणा सूंहं जा मयार आहिनि समाज जा। बाबा घोड़नि जूं हलड़ियूं कहिड़ियूं आहिनि? घोड़नि जी सूंहं खां बि वधीक घोड़नि जूं हलणियूं अहम हूंदियूं आहिनि। जॾहिं को सुवार घोड़े खे घुमाइण शुरू कंदो आहे त पहिरियां सही विख सेखारींदो आहे, उन बैदि रलो, पोइ मुन ऐं पोइ ॿिटा मटाईंदो, नेठि तेज़ तरी वीर में भॼण सेखारींदो आहे। बसि इहे घोड़े जे सुहिणे नमूने डुकण जा ॾाका आहिनि। सभ खां सुहिणो डुकण वारे खे चइबो आहे, जंहिंमें घोड़ो चारई सुंभ दौल वांगर वॼाईंदो आहे। हलणीअ जो हिकु क़िस्म दौड़ो बि आहे, जंहिंमें अॻियां पेर वारो ऐं पोयां पेर डुग हूंदी आहे। चोरस मतिलब त चारई रंग मिक्स हुजनि, वारो, दौड़ो, चौबाज़, खेड़। ईअं सिराड़े में बि हरण वांगर छाल ॾींदो वेंदो। चौबाज़ में पेरनि सां गॾु जिस्म बि इस्तेमालु थींदो ऐं सुवार जे पेट में सूर विझी छॾे। बाबा किन निशाननि जे बुनियाद ते घोड़े खे निभागो या सभागो बि सम्झो वेंदो आहे? हा, घोड़नि जे जिस्म ते मौजूदु वारनि जे निशाननि खे भौरियूं चइबो आहे ऐं घणा माण्हू इन्हनि भौरियुनि खे सभाग ऐं निभाग जी अलामत तौर बि ॾिसंदा आहिनि ऐं संदन बकौल इन्हनि भौरियुनि जो घोड़े जे मालिक जी सिहत ऐं माली हालत वग़ैरह ते असर थिए थो। बाबा इन्हनि भौरियुनि मां कीअं ख़बर पवंदी आहे त घोड़ो निभागो या सभागो आहे? जंहिं घोड़े जे अखियुनि मां अक्सर पाणी हलंदो हुजे उनखे आंसू ढोड़ चइबो आहे। इहो मालिक खे ख़ुशि रखी कोन सघंदो। जेको घोड़ो गोॾा खोड़े उथे, इहो बि कॾहिं धणीअ खे पेरें भर थियण कोन ॾींदो। जंहिं घोड़े जा रुगो अॻियां पेर गोॾनि ताईं अछा हुजनि, मुंहं में अछी लकीर हुजे, इहो फतेह जंग सॾिबो आहे। पोयां पेर अछा हुजनि त इहो अर्जन जंग सॾिबो आहे। मतिलब त मथ चढ़ी वहे त कमु ज़रूरु थींदो ऐं फतेह थींदी। ईअं हिकु पोयूं ऐं ॿिए पासे वारो अॻियूं पेर अछो हुजे त उनखे उबत ॾाणो सॾिबो आहे, मतिलबु नाकामीअ जी निशानी। ईअं अलीअ जो निशान फातेह ऐं सफ़ा साफ़ी हुजण वारी मनोस आहे। कंध ते दोनालीअ जो निशान पोइ ते मुड़ियल हुजे त धणीअ खे लॻंदो, पर जेकॾहिं अॻिते उभरियल हुजे त इहो दुश्मन ते फतेह जी निशानी आहे। कुख कान भौरी वरी कान बणिजी मालिक खे लॻण जो वहम आहे। हीअं होर भौरी वरी ग़म ऐं परेशानीअ जो अञाण आहे, जेको मालिक लाइ सुठो सवण न आहे। भौरनि जा वधीक नाला ॿुधायो बाबा। दोनालियूं, कुख कान, खीला खोड़, खीला उखोड़, ॾेमण, गोम, टिमची, टूपियो, सरवागी, डेढूड़ो, बेड़ा चढ़, बेड़ा फोड़, हिया होर वग़ैरह वग़ैरह। नंढे वछेरे जी ख़बर कीअं पवंदी त इहो वॾो थी कहिड़ो थींदो? वछेरो अखियुनि अॻियां हूंदो, रंग खां वेंदे वसब ताईं पार पतन जो बि अंदाज़ो थी वेंदो त अॻिते हली घोड़ो कहिड़ो थींदो। घोड़े जी नरी ॼमण खां वठी मरण ताईं नाहे वधंदी, जंहिंजी माप मां ख़बर पवंदी आहे त घोड़े जो कद छा बीहंदो। 4 नरनि जी माप घोड़े जी मजमूई कद जेतिरी थींदी आहे। इहा बि हैरत जी ॻाल्हि आहे। बाबा घोड़नि लाइ सुठा खाधा कहिड़ा आहिनि? पुट, हूअं त घोड़नि जा बेशुमार खाधा आहिनि, पर 3 खाधा दाणो, खीर ऐं गेह बहितरीन गिज़ा लिखबा आहिनि। चवंदा आहिनि त जे चरे दाणो त कोन ॾिसे टाणो, जे पीए खीर त कोन झलेस ज़ंजीर, जे प्यारी गेह त कोन ॾिसे ॾेह। बाबा पाण वटि थर में घोड़नि जा मशहूर शौक़ीन ऐं पारखू कहिड़ा आहिनि? थर में घोड़नि जा मशहूर शौक़ीन ऐं पारखू अरबाब अमानला साहिब, कबूल लतीफ मेहराण पोटो, मास्तर शफी मूसे पोटो, हारून जूणे जो, रज़ाक विकियो, सागीदान राजपूत, ग़ुलाम मोहम्मद जूणे जो ॾूंझ वारो ऐं के चंद ॿिया बि हूंदा।